अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धड़ी टीवी न्यूज़ में वली कार आहियां मारवी थी सिर्फा पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। इस्लामाबाद हाई कोर्ट रावलिन वरसात ठायल नेवी सेलिंग क्लब की अदावत गैर कानूनी करार दी छड़ी। जस्टिस इतरमुल्लाह महफूज कल फैसलो ॿुधाईंदे नेवी सेलिंग क्लब के 3 हफ़्तनि अंदर ड्राइव जो हुक्म जारी करे छॾियो। अदालत में जब मुख़्तलिफ़ फैसले में चयो सेलिंग क्लब गैर कानूनी आहे, 3 हफ़्तनि में ड्राइव वञे। फौज जो अहम स्टेटस आहे जंहिंजो मैंडेट आइन में ॿुधायो वियो आहे। नेवी जो इख्तियार नाहे त रियल एस्टेट वेंचर करे रियल एस्टेट बिज़नेस लाइ तारीख़ जो नालो इस्तेमाल नथो करे सघिजे। अथॉरिटी के इहो इख्तियार न हो त नेवी के NOC जारी करे हा। नियाज़ी सरकार अवाम के अकेलो करे छॾियो आहे। PP चेयरमैन पारां बलूचिस्तान में बरसात सबब थियल नुक़सान ते अफ़सोस इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी बरसात मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। बलूचिस्तान में तासिर बरसातनि सबब शदीद नुक़सान ते ॾुख पहुतो आहे। बरसातनि सबब कोयटा गवादर कोहिलो CB ऐं ज़रात में अवाम के वॾो नुक़सान पहुतो। वफ़ाक़ी सरकार बरसात मुतासिर जे सहायता लाइ फौरी इमदादी कार्रवाई शुरू करे। हुकूमती इदारा ऐं ऑफिसर मुल्क जे पुठिते पियल सूबे जी मदद लाइ ज़िम्मेवारियूं अदा कनि। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम ख़िलाफ़ केस जी ॿुधणी अटॉर्नी जनरल राणा शमीम ऐं वकील लतीफ़ आफ़रीदी अदालत में पेश। राणा शमीम, मीर शकील रहमान, साफ़िन अंसार अब्बासी, आमिर गौरी ख़िलाफ़ तोहिनी अदालत केस में पर्दे जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी। अदालत पारां धुरियुनि खे सोचण जो मौक़ो ॾिनो वियो। उन मौक़े ते चीफ जस्टिस इतरमुल्लाह चयो आहे त जेतिरी मर्ज़ी मथस तनक़ीद कई वञे केस को बि फ़र्क़ु नाहे पवणो। तासुर ॾिनो वियो त हाई कोर्ट केस जी हिदायत ते अमल कंदे हुई। पाकिस्तान में यूरिया भाड़ जी खोट नामुमकिन आहे। हारियुनि खे 400 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी पई वञे। वफ़ाक़ी वज़ीरनि खसरो मुख्तार ऐं हमाद असर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे पाकिस्तान में यूरिया भाड़ जी बोरी 1800 रुपयनि में विकामजी पई। पाकिस्तान में भाड़ जी एतिरादो खोट पैदा कई पई वञे। यूरिया भाड़ जी स्मगलिंग ते नज़र आहे। मार्च में 82 लख यूरिया भाड़ जूं बोरियूं मौजूद हूंदियूं। वज़ीर आज़म इमरान खान जी ज़ेर सदारत हेठि मैक्रो इकनॉमिक सलाहकारी ग्रुप जो इजलास मुआशी सतह ते हुकूमती कामयाबियुनि जो जामिया जाइज़ो पेश कयो वियो। वज़ीर आज़म पारां माण्हुनि जी मुआशी हालत में बहितरीअ लाइ मंसूबनि ते अमल करण जी हिदायत। वज़ीर आज़म इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे पाकिस्तान में कोरोना जो मुक़ाबिलो करण में गैर मामूली कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। स्मार्ट लॉकडाउन, समाजी तहफ़्फ़ुज़ जो प्रोग्राम, सैक्योरिटी मईशत खे अॻिते वधायो। हुकूमत जा 3 साल मुआशी कामयाबी जी कहाणी आहे। वादे जी शरफ़ 4% खां वधीक रहण जी उम्मीद आहे। मकानी चूंड वेझो ईंदे ई माज़ीअ में हिक ॿिए जा मुख़ालिफ़ रहंदड़ गॾिजी विया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुअत्तज़ अवाब चयो आहे PTI मुत्तहिदा ऐं जमात इस्लामी खे एतिराज़ आहिनि त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी। का बि हुकूमत न चाहींदी त अवाम ॾुखियाईनि में हुजे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुअत्तज़ अवाब जो चवणु आहे त तरक़ियाती कमनि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। वॾे वसीअ रोडनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो आहे। जल्द कमु शुरू थींदो। नाइल हुकूमत मुल्क के पत्थरवारी दौर में धिके छॾियो आहे। नाइल हुकूमत बढ़ियल रही त हालतूं वधीक ख़राब थींदियूं। पीपल्स पार्टी जे अख़बार सेनेटर शेरी रहमान जो चवणु आहे त घरेलू वापादारनि खे गैस मिले थी, नई वरी सनती इदारनि खे LPG सिलेंडर ऐं काठियूं महांगियूं थी वियूं। सख़्त सीअ में माण्हुनि वटि मानी पचाइण लाइ गैस न आहे।
टेक्सटाइल जी सनत के कुशल महीने $520 मिलियन जो नुक़सान थियो। सियारे जी शुरुआत का अञा ताईं गैस जो बहरान जारी है। केतरनि महीननि खां गैस जी बंदिश सबब शहरी सख़्त परेशान आहे। रांची के 257 MMC FKC लोड शेडिंग जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान बलूचिस्तान जो वॾे वसीर खां सूबे में बरसातनि सबब थियल नुक़सान जी रिपोर्ट तलब करे वरिती। NDMA खे गवादर ऐं तुर्बत मुतासिरनि खे फौरी इमदाद पहुचाइण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। नंगर पाकर जी अदालत कानून जड़ जी कटाई खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। अदालत पारां मशीनरी खणी वञण ऐं कैंपूं ख़त्म करण जो हतमी फ़ैसिलो जारी। लाॻापियल अमलदारनि जी रिपोर्टनि जी रोशनी में अदालत फ़ैसिलो जारी कयो। अदालत हुकुम ॾिनो त हुकुम न मञींदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ 188 PPPC तहत केस दाख़िल कयो थींदो। मुक़ामी माण्हुनि जो पैमाल जी ख़ुराक जो ज़रियो कानून जड़ आहे। कानून जड़ ते बरसात पवण सबब मुक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो आहे। मुल्क में कोरोना वायरस केसनि जो अघु ॿीहर वधण लॻो। NCOC पारां 1293 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना विघे 6 मरीज़ हयातूं विञाए वेठा। आकारी केसनि जी शरह 2.52% रही। सिंध सरकार पारां नौकरी न कंदड़ ऐं घरेलू औरतुनि खे घर घर वञी कोरोना जी वैक्सीनेशन करण जो ऐलान। सिहत जे पार्लिमानी सेक्रेटरी कासिम ज़ुमर मूजिब घरेलू औरतुनि जी वैक्सीनेशन घटि हुजण करे ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। घरेलू औरतुनि जी वैक्सीनेशन जो हंगामी मंसूबो शुरू कयो पियो वञे। घर घर वञी औरतुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। कोरगी मलीर ऐं ज़िले ओभर जे कचे इलाइक़नि में कुझु इलाइक़नि में औरतुनि जी वैक्सीनेशन तमामु घटि थी आहे। WHO सॼी दुनिया खे कोरोना वैक्सीन जी फ़राहमी यकीनी बणाइण जी हिदायत कंदे ॼाणायो आहे त ओमिक्रॉन जा 80% मरीज़ अहिड़ा आहिनि जिन जी वैक्सीन नाहे कई वई। सिहत जे आलमी इदारे जे डायरेक्टर टेड्रोस मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त दुनिया जा 109 मुल्क जुलाई ताईं वैक्सीन फ़राहमी जो हदफ़ हासिल न करे सघंदा, जॾहिं त 36 मुल्क 10% शहरनि खे बि वैक्सीन फ़राहम न करे सघिया आहिनि। ओमिक्रॉन जो ज़ोर घटि आहे पर इन खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। लाड़कानी में पुलिस पारां मुक़ाबले में ॾोहारी मारण जी दावा। पुलिस मूजिब दोदाई माइनर भरिसां मुक़ाबले में मुबैना ॾोहारी गुलाम फरीद पोश माची वियो। माचीवल गुलाम फरीद जो तालुक ॻोठ बाव पोश सां आहे। पुलिस जो चवणु आहे त माचीवल ख़िलाफ़ लाड़कानी जे केतिरनि ई थाणनि ते क्रिमिनल केस दाख़िल थियल आहिनि। DIG हैदराबाद नशे आवल सुपारियूं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि दादू ज़िले जे SHOs खे बरतरफ़ करे छॾियो। 20 सेक्शन थाणे तां कोर्ट प्रॉपर्टी में शामिल करोड़ें रुपयनि जूं नशे आवल सुपारियूं विकिरी छॾे वारे केस जी जांच में SHO मंजूर मस्तोई ऐं SHO गुलाम हैदर पवन खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जांच कमेटी जी रिपोर्ट बाद 20 सेक्शन थाणे दादू जे ॿिनि अॻूणनि SHOs खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो। थर जा मासूम ॿारड़ा बदस्तूर मौत जी बीमारीअ जे मुंहं में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबब वधीक टे ॿारड़ा हयातूं विञाए वेठा। सिविल अस्पताल मिठी में हलंदड़ महीने पोती ॿारनि जो अघु 12 थी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। थधि में इज़ाफ़ो। कराची, लाड़काणो, शिदातकोट, नवाबशाह, मेरठ, रियासती, खानगढ़, जोही में मींहुं पियो। गया रोड, हयात किताबी, टेकरी, फ़कीराबाद, मेरापुर, सिटाचा, टंगमस्ती, रानीपुर, पड़ीदन ऐं ॿिनि शहरनि में बि बरसात। केतिरनि इलाइक़नि में बिजली बंदि थी वई। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि। ओलह वारी हवाउनि जो सिलसिलो कराची तां निकिरी पियो। वधीक बरसाति जो इम्कान घटिजी वियो।